मुंहिंजे ख़्याल में इहा हिकु तमामु सुठी सेहतमंदाना सरगर्मी आहे जेका ख़ुसूसन अॼुकल्ह जे दौर में जिथे नौजवान मुख़्तलिफ़ क़िस्म जे बुराइयुनि जा शिकार आहिनि उन्हनि लाइ करे हिकु तमामु सुठी एंटरटेनमेंट आहे। ऐं आउं सम्झां थो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हुकूमती सरपरस्ती में अञा बि वधीक जेको सो थियणु खपनि। ऐं उमेदु आहे त जेको सो हुकूमत सिंध जेका आहे जेका तमामु घणियूं कोशिशूं करे रही आहे अवाम जी फलाह ऐं बहबूद लाइ, इनशाअल्लाह अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम ऐं ख़ुसूसन इन जेके ख़ासि ॾींहं आहिनि जेके त्योहार, मिसाल तौरु 9 नवंबर अॼु इक़बाल डे आहे, उन खां पुठियां पोइ 14 अगस्त आहे, 23 मार्च आहे ऐं ॿिया बि जेके अचनि था क़ौमी त्योहार वग़ैरह, ईद जा ॾींहं वग़ैरह, त उन्हनि में गवर्नमेंट ऑफ सिंध जा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट ख़ुसूसन यूथ अफेयर डिपार्टमेंट आहे या कल्चरल डिपार्टमेंट आहे, उहे जेके से अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मुनक़द कनि त इनशाअल्लाह असांजे नौजवाननि में सेहतमंदाना सरगर्मियुनि खे फ़रोग़ मिलंदो। महिरबानी।